बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो चैनल सिंध वी ब्लॉग ऐं मां आहियां अव्हां जो दोस्त ज़ुल्फ़कार अली। सभ खां अवल असां अव्हांखे हिकु निमाणी गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं बेल आइकॉन वारे बटन खे ज़रूरु दॿाइजो त जीअं नई वीडियो का बि अचे त अव्हां ताईं ज़रूरु पहुचे। जीअं त अॼु असां ही वीडियो जेको जारी करे रहिया आहियूं उन में अल्लाह ताला जे तरफ़ां ख़लक़ल हिकु निहायत अजीब क़िस्म जो जानवर बाबति आहे ऐं उन जानवर जो नालो आहे बुश बेबी। वॾनि वॾनि ऐं गोल अखियुनि ऐं नरम जिस्म वारा ही जानवर अफ्रीका जे हिकु मुल्क सेनेगाल जे जंगलनि में रहंदो आहे। ही ॻाल्हाईंदा आहिनि त ईअं लॻंदो आहे ॼण को इंसान जो को बच्चो रोई रहियो हुजे। उन्ही करे हिन खे बुश बेबी चयो वेंदो आहे। सेनेगाल जा माण्हू हिन खे गाला गोश्त चवंदा आहिनि। हीउ जानवर सॼो ॾींहुं झाड़ियुनि में सुतो रहंदो आहे, शाम जो खाधे जी ॻोल्हा में निकिरंदो आहे ऐं सॼी राति वणनि ते टपा ॾींदा रहंदा आहिनि। जीत ॼणा मेवो ऐं पखियुनि जा आना हिननि जानवरनि जी पसंदीदा खुराक आहिनि। ही राति जा राही आहिनि, उन्ही करे कुदरत हिननि जूं अखियूं एतिरियूं त वॾियूं बणायूं आहिनि जो गूंदा में बि ॾिसी सघंदा आहिनि। हिननि जानवरनि जी माउ खाधे जी ॻोल्हा में वञण खां अॻु पंहिंजी ॿचनि खे वणनि जे पननि में लिकाए वेंदी आहे। जीअं त नाज़रीन, अॼु जो असांजो वीडियो एतिरो ई हो ऐं उमेदु आहे त अव्हांखे ही वीडियो बिल्कुलु पसंदि आयो हूंदो। अगरि जे वीडियो असांजो पसंदि अचे त हेठियां कमेंट्स में वञी पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। अव्हां जी महिरबानी।